बिजली जो मसलो संगीन है। थर जे कोयले में मुल्क ले सस्ती बिजली पैदा करे सके थी। थर में 3000 मेगावाट का वधिक बिजली की पैदावार थी रही है। थर जा प्लांट्स दुनिया में सस्ती बिजली पैदा करने में मशहूर आहिन। वडे वज़ीर मुराद अली शाह की प्रेस कॉन्फ्रेंस चई बिलावल भुट्टो जो नज़रियो हो त असांखे पंहिंजूं इस्पतालूं बेहतर करण घुर्जन। हेल्थ कार्ड बदिरां मौजूदा इस्पतालों की हालत बेहतर करण घुर्जे। सिंध जी इस्पतालों के जदीद बनायो है। हू सेहत की सहूलतन के वधिक बेहतर कन पिया। आइन में लिखियल है त जितां गैस निकरे थी उन जो हक पहिरियां हूंदो आहे। नए कर्ज प्रोग्राम की मंजूरी ईंदड़ महीने ताईं मुलतवी। आलमी मालियाती इदारे तरफा पाकिस्तान लाइ $7 अरब के बेल आउट पैकेज की मंजूरी वधीक देर जो शिकार। IMF एग्जीक्यूटिव बोर्ड के शेड्यूल में पाकिस्तान जो नालो अञा ताईं शामिल न कयो वियो। एग्जीक्यूटिव बोर्ड 28 खां 30 अगस्त ताईं वियतनाम समेत ॿिनि मुल्कनि जी दरख़्वास्तनि ते गौर कंदो। इलेक्शन कमीशन रजिस्टर्ड सियासी पार्टी की नई लिस्ट जारी करे छड़ी। नई जारी कल लिस्ट मूजिब इलेक्शन कमीशन वट 166 सियासी पार्टियों रजिस्टर आहिन। पाकिस्तान तहरीक इंसाफ के चेयरमैन जो नालो अञा ताईं अपडेट न कयो वियो। लिस्ट में सदर आसिफ अली ज़रदारी जो नालो पाकिस्तान पीपल्स पार्टी पार्लियामेंट्री के सदर आई बिलावल भुट्टो ज़रदारी जो नालो पाकिस्तान पीपल्स पार्टी के चेयरमैन तौर मौजूद। असफंदियार वली खान जो नालो अञा ताईं अवामी नेशनल पार्टी के सदर तौर लिस्ट में मौजूद। पाक सरजमीन पार्टी भी इलेक्शन कमीशन वट रजिस्टर पार्टियों की फहरिस्त में शामिल। कराची कारसाज हादसे केस में अहम अखबराई। डॉक्टर जवाबदार औरत की दिमागी हालत के दुरुस्त करार ॾई छॾियो। जिना अस्पताल में दाखिल जवाबदार नताशा के डॉक्टर्स डिस्चार्ज करे छॾियो। जवाबदार नताशा अदालत में पेश। जांच ऑफिसर की रिमांड की सदारत। नताशा जुडिशियल रिमांड ते जेल हवाले। 2 ॾींहं कारसाज ते तेज़ गाड़ीअ जे टक्कर में पीउ ऐं धीअ फौत ऐं 5 ॼणा ज़ख़्मी थिया हुआ। परॾेही वज़ीर इसाक डार के नायब वज़ीर आज़म मुक़र्रर करण खिलाफ करायल दरख्वास्त ते धुरिन के नोटिस जारी। सिंध हाई कोर्ट 6 हफ़्तनि अंदर लिखत में जवाब घुरी वरतो। आइन में नायब वज़ीर आज़म जो को भी उहदो नाहे। इसाक डार के 90 लाख रुपया मरातू मिलंदियूं। आइन में वज़ीर आज़म और निगरान वज़ीर आज़म का सवाइ ॿियो को भी उहदो नाहे। दरख्वास्त गुज़ार जे वकील जा दलील पेशावर और लाहौर हाई कोर्ट में अहिड़ियूं दरख्वास्तूं रद्द थी चुकियूं आहिनि। सरकारी वकील जी सिंध हाई कोर्ट के आगाही। ईरान में सिंधवासी ज़ायरीन सां अफ़सोसनाक हादसो। औरत समेत 2 ॼणा फौत 20 ज़ख़्मी। लाड़कानी मां निकितल बस ईरान के इलाइक़े दशर यज़द में ब्रेक फेल थियण सबबि गलती थी पई। काफ़िले जे सालार मौसम
हादसे में औरतन समेत 2 ॼणा फोती विया आहिनि। ज़ख़्मियुनि मां 3 ॼणनि जी हालत ॻणती जोगी ॿुधाई पई वञे। फोतियुनि जा लाश ज़ख़्मियुनि खे वेझी अस्पताल मुंतक़िल कयो वियो। ईरान में हादसे जो शिकार बस में 52 माण्हू सवार हुआ। 11 ज़ाइरीन खैरपुर, 4 रतोदेरो, 6 कश्मोर कंदकोट ऐं 31 ॼणनि जो तालुक़ लाड़काणे सां हो। सालार अता शम्सी मूजिब हिकु ज़ाइरीन खे ईरान बॉर्डर तां ॿी बस ख़राब थियण करे खंयो वियो। हिकु ड्राइवर ऐं हिकु कंडक्टर शामिल आहिनि। सदर आसिफ अली ज़रदारी ऐं वफ़ाक़ी गृह वज़ीर मोहसिन नक़वी जो ईरान में ज़ाइरीन सां पेश आयल हादसे ते अफ़सोस जो इज़हार। स्मगलिंग के खात्मे लाइ समूरनि इदारनि के कोशिशूं तेज़ करण जो हुकुम। वज़ीर आज़म की सदारत हेठि स्मगलिंग की रोकथाम बाबत इजलास। शहबाज शरीफ हिदायत कई त स्मगलर्स, सहूलियतकारनि ऐं ट्रांसपोर्टर्स की स्मगलिंग में इस्तेमाल थींदड़ गाॾियूं ज़ब्त करे कार्रवाई कई वञे। स्मगलिंग में मुलविस माण्हुनि खे पाकिस्तान की मईशत के नुक़सान पहुचाए न ॾींदासीं। सरहद इलाइक़नि में माण्हुनि खे रोज़गार जा मौक़ा फराहम करण लाइ जाम हिकमत अमली पेश कई वञे। सदर जी दहशतगर्दी के मुतासिरनि के ख़राज अक़ीदत पेश। पाकिस्तान वाहिद मुल्क है जै कामयाबी से दहशतगर्द कुव्वतन ते ज़ाब्तो आंदो। पाकिस्तान 2 दहाकनि खां दहशतगर्दी खिलाफ अकेलो जंग विढ़ी रहियो आहे। दहशतगर्दी के खात्मे लाइ आलमी सहकार की ज़रूरत है। दहशतगर्दी के बुनियादी सबबन के मुंह ॾियणो पवंदो। गॾिजी कम करण से दुनिया में अमन कायम करे सघूं था। सदर आसिफ अली ज़रदारी जो दहशतगर्दी के मुतासिरनि के आलमी ॾिहाड़े ते पैगाम। वज़ीर आला पंजाब आशियाना हाउसिंग स्कीम की इफ्तिताह करे छॾियो। मरियम नवाज़ जो चवणु आहे त आशियाना हाउसिंग स्कीम जो मूं समेत सभिनी खे शिदत सां इंतज़ार हो। पंहिंजे घर खां वॾी का नेमत नाई हूंदी। पंहिंजी छित पंहिंजो घर जे ख़्वाब खे हक़ीक़त में तब्दील कयो। पंहिंजी छित पंहिंजो घर स्कीम लाइ 7 सालनि में आसान किस्तूं बिना व्याज अदा करणियूं पवंदियूं। स्कीम तहत घर जी वधि खां वधि मापार किस्त 14,000 रुपया आहे। ईंदड़ 2 महीननि लाइ अवाम खे 45 खां 50 रुपए जो रिलीफ ॾेई रहिया आहियूं। कराची में भुंगले अगवा थियल बाड़ी के घोटकी में बाजियाब कराइण जी दावा। पुलिस सजानी टाउन महीनो अॻु अगवा थियल मनाहिल सफदर के बाजियाब कराए 2 जवाबदारन सईद ऐं अकरम के गिरफ्तार करे वरितो। पुलिस सरगन मूजिब जवाबदारन जो तालुक ठुल ऐं रहीम यार खान सां आहे। फातिमा फरोड़ो कत्ल केस सेशन कोर्ट में ॿुधण जो गुनाहे। सेशन जज खैरपुर सिंध हाई कोर्ट सकर के लेटर लिखी छॾियो। ख़त में ॼाण पियो आहे त फातिमा फरोड़ो जो केस हाई कोर्ट जे ऑर्डर सां दहशतगर्दी जी अंतपारी अदालत में आयो हो। बाद में केस दहशतगर्दी जी अंतपारी अदालत सेशन कोर्ट ॾांहुं मुंतक़िल कयो, पर ही केस सेशन कोर्ट जे ॿुधण जो गुनाहे। दौड़ में तेज रफ्तार कार टायर बस थियण सबब कल्टी। औरत समेत 2 ॼणा फोत। मेहरान हाईवे ते कराची वासियुनि जी कार टायर बस्ट थियण सबब कल्टी थी पई। हादसे में शमीम बेगम ऐं रमज़ान भट्टी फोत थी विया। पीरगोट पेजो ज़हरीलो खाधो खाइणस पर वधीक हिकु ॼणो फोत अंग वधी ॾह थी वियो। ॻोठ हैबत बिरोही में ज़हरीलो खाधो खाइणस पर बेहोश थियलनि मां मोहम्मद बख्श बिरोही दम लीक्स पियो। फोतियुनि में 3 भाइर 5 भेनरूं ऐं 2 मेहमान शामिल। हिक ई घर में 10 ॼणनि जे फोत थियण ते ॻोठ में सोग छायल। घोटकी में कोलाची ऐं लबाड़ा बिरादरी जी 2 धुरियुनि में झेड़े दौरान क़त्ल थियल निंगरी जो लाश क़ौमी शाहराह ते रखी धरणो। लाल शाह स्टॉप ते लॻल धरणे सबब पंजाब ऐं सिंध ॾांहुं ईंदड़ वेंदड़ ट्रैफ़िक मुअतल थी वई।
एहतजाज कंदड़ जो रोज़ीना लबाणो जे कातिलनि जी गिरफ़्तारी जो मुतालबो।